नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। सूरत आले इमरान 165 खां वठी 171 ताईं। तर्जुमा। अवलम्मा असाबतकुम मुसीबतुन, पोइ जॾहिं या छा जॾहिं पहुती तव्हांखे मुसीबत तकलीफ़ क़द असबतुम मिस्लैहा, तहक़ीक़ पहुचाई तव्हां बि इन मानंद साॻी अहिड़ी इन खां ॿीणी तकलीफ़ काफ़रनि खे। क़ुल्तुम तव्हां पुछो, अन्ना किथां आई हाज़ा इहा तकलीफ़। कुल इन्हनि खे चयो, हुअ मिन इंदी अनफुसिकुम, इहा आहे तव्हांजे पंहिंजे ई नफ़्सनि जे करे, पंहिंजे कए अमल जे करे। इन्नल्लाह बेशक अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, मथां हर शइ जे कुदरत रखण वारो आहे। इहे जंगे उहद में कुझु माण्हुनि खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी टकरी ते मुक़ररु कयो, मोर्चाबंदी उन्हनि जी करे उन्हनि खे उते खड़ो कयो त जीअं इन जॻह तां तव्हांखे नाहे हटिणो जेसिताईं कि जंग पूरी मुकमल न थी वञे। पर जॾहिं मुसलमाननि ॾिठो त हेठि जेके सहाबा ऐं मुसलमान आहिनि उहे काफ़रनि ते ग़ालिब अची विया आहिनि ऐं उहे माले गनीमत हाणे समेटे रहिया आहिनि, त हुननि सम्झो त जंग ख़तमु थी वई आहे ऐं हाणे फ़तह हासिल थी वई। उन्हनि पंहिंजी जॻह खे छॾे ॾिनो, जॾहिं त नबी पाक उन्हनि खे मना कयो हो। उन्हनि जी जॻह छॾण जे करे पोयां खां अची काफ़रनि मुसलमाननि ते हमिलो कयो ऐं काफ़ी सहाबा जेके हुआ से शहीद थिया। हीअ उन जो ज़िक्र आहे। ऐं हीअ जेका मुसलमाननि बि पहुचाई अहिड़ी साॻी तकलीफ़ काफ़रनि खे जंगे बदर में, इन खां पहिरीं जंगे बदर में मुसलमाननि जे हथां काफ़ी जेके काफ़र हुआ से क़तल थी चुका हुआ। त इहा इन्हनि जे पंहिंजे नफ़्सनि जे करे, इहा त जेका इन्हनि नाफ़रमानी कई ऐं नबी पाक जो चयो न मञियो, पाण मना कयो त जॻह नाहे छॾी, पर हुननि पंहिंजी जॻह छॾे ॾिनी। तंहिं करे इहा तकलीफ़ अलाह ताला फरमाए रहियो आहिनि त उन्हनि खे इहा पुॼती। वमा ऐं जेका बि असाबकुम पहुतो तव्हांखे यौमल तक़अल जमआन, ॾींहुं जमा थियण जे या साम्हूं आम्हूं थियण जे ॿिनि जमातियुनि जे, फबि इज़्निल्लाही अल्लाह जे हुकुम सां, अल्लाह जे इज़्न सां, वलियाअलमल मुमिनीन ऐं ताकि ॼाणे वठे अल्लाह ईमान वारनि खे, यानी अल्लाह ईमान वारनि खे मुनाफ़िक़नि खां धार करे वठे। वलियाअलमल लदीन नाफ़क़ू ऐं अलबत्ता हू ॼाणे वठे उन्हनि माण्हुनि खे जिन मुनाफ़िक़त कई। वकील लहुम ऐं जॾहिं चयो वियो उन्हनि खे तआलो अचो क़ातिलू जंग करण जे लाइ, फ़ी सबीलिल्लाही अल्लाह जी राह में, अविदफ़ऊ या अचो त दिफ़ा कयो, यानी काफ़रनि जे ख़िलाफ़ दिफ़ा करण लाइ अचो। क़ालू चवण लॻा, लो अगरि नअलमो ॼाणूं हा असीं क़ितालन जंग करण, लत्तबअनाकुम त अलबत्ता ज़रूर असीं अचूं हा तव्हां सां। हुम उहे लिल कुफ़्र खे यौम इज़िन उन ॾींहुं अक़रबू वधीक वेझो हुआ, मिनहुम लिल ईमान ईमान जी बनिस्बत। यक़ूलून बि अफ़वाहिम उहे चई रहिया हुआ पंहिंजे वातनि मां, मालेस जेको न हो फ़ी क़ुलूबिहिम उन्हनि जे दिलुनि में। वल्लाहु ऐं अल्लाह आलमु ख़ूब ॼाणे थो, बिमा जेको कुझु यक्तुमून उहे लिकाए रहिया हुआ। अल्लदीन उहे माण्हू, क़ालू चयो जिन लिइख़वानिहिम पंहिंजे भाउरनि खे, वक़अदू ऐं उहे वेठा रहिया, यानी जेके मुनाफ़िक़ जंग में न आया पोयां उहे छा ॻाल्हियूं करे रहिया हुआ। लो अताऊना इहे अगरि असां सां हुजनि हा, असांजो चयो मञनि हा, मां क़ुतिलू न इहे क़तल थियनि हा। कुल इन्हनि खे चयो, फ़द्रऊ पस टारे ॾेखारियो, अन अनफुसिकुम पंहिंजे पाण मटां, पंहिंजी जाननि तां, अलमौत मौत खे, इन कुंतुम सादिक़ीन अगरि आहियो तव्हां सचा। वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू ऐं न तव्हां गुमान कयो सम्झो उन्हनि माण्हुनि खे जेके क़तल कया विया, फ़ी सबीलिल्लाही अल्लाह जी राह में, अमवाता मुर्दार या मुअल, बल्कि अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून बल्कि उहे ज़िंदा आहिनि, पंहिंजे रब वटि रिज़्क़ ॾिना वञनि था। फ़रहीन उहे ख़ुशियूं मल्हाइनि था, बिमा आताहुमुल्लाहु जेको ॾिनो उन्हनि खे अल्लाह, मिन फ़ज़लिही पंहिंजे फ़ज़ल सां। वयस्तबशिरून बिल्लज़ीन ऐं उहे ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि, ख़ुशि आहिनि उन्हनि माण्हुनि जे बारे में, लम न यलहक़ू जिन सां उहे मिलिया आहिनि, बिहिम उन्हनि सां, मिन ख़ल्फ़िहिम पंहिंजे पोयां खां, यानी जेके उन्हनि पोयां छॾिया पंहिंजा साथी उन्हनि जे बारे में हू ख़ुशि आहिनि।
अल्लाह के न खौफन को खौफ आए अलैहिम इन्हनि ते वलाहुम ऐं न इहे यहज़नून ग़मगीन आहिनि। यस्तबशिरून बिनिअमतिन मिनल्लाहि ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि नेमतुनि सां अल्लाह जी व फ़ज़लिन ऐं उन जे फ़ज़ल सां व अन्नल्लाह ऐं बेशक अल्लाह ला न युदिउ ज़ाया करे थो अजरल मुमिनीन अजर ईमान वारनि जो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।